جزاك الله بس ठीक है جزاك السلام عليكم ورحمة الله وبركاته الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين وقد قال عليه الصلاة والسلام إذا رأيتم الذين يسبون أصحابي فقولوا لعنة الله على شركم وقد قال عليه الصلاة والسلام أصحابي كالنجوم بأيهم اقتديتم اهتديتم وقد قال عليه الصلاة والسلام العلماء ورثة الأنبياء وقد قال عليه الصلاة والسلام
المرء مع من أحب أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی ساتھی دل دی محبت صاحب آواز بلند درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قابل صد احترام علماء کرام، انتہائی ذی وقار ساتھیوں، مجھے محترم دوستو، بھائیروں اور بزرگوں، تمہیں سنجھنا گوٹھ کجلو خان مغیری جے اندر ہن عظیم الشان جلسہ سیرت النبی صلی اللہ علیہ وسلم حضرت مولانا سائیں محمد صدیق مغیری صاحب جن دے طرفاں منعقد کیا لہن جلسے میں اللہ جے پاک قرآن جی محفل میں یقیناً محض اللہ رب العزت کے راضی کرنے جی نیت سان گڈ تھیا ہوں. دعا ہے تا اللہ تبارک و تعالی تمہاں اساجی ہن حاضری کے منظور و مقبول فرمائے. مجھے سائیں مولانا محمد صدیق صاحب جن فرمایا سائیں تاں جو ہک کلاک ٹیما پر لگے تو 15 منٹ پہ ودائے. صبح کا پروگرام ملو تہاں تے بھی معیار نہ ہے. قرآن بدھی بدھی تاں تھکی پیا ہوا. اب آئیے نہ کیڑا کیڑا تھک ونیا نہ پا چے بابا ہلو 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 ہاں سی سندھی میں چے بابا ہلو بابا. نعرہ تکبیر، شان محمد مصطفیٰ، شان صحابہ، شان اہل بیت، علماء حق، علماء دیوبند. بس ہمارا تھوڑی ہمت کئی تے من تا جاگی پوندو انشاءاللہ. بٹرے میں انشاءاللہ محبت سان بیٹھا ہو جے کے محبت سان بیٹھا ہو پنجا بئی ہتھ فضا میں تے بلند کے ما ڏسا ته سائیں ماشاءاللہ. ہنن جلسن جے انعقاد جو مقصد تمانو اللہ جے پاک قرآن کے بدھن، اللہ جے پاک قرآن کے سمجھن، اے اللہ رب العزت جے حکمن جے مطابق پہنجی زندگی گزارن. مقصد یہ ان جلسے کا پیریاں کو نماز نہ پڑھندو ہو. جلسے کا پو ان وعدو کیو تو بابا اج کھابو ماں 5 وقت بعد جماعت نماز پڑھندم. ہکڑے مانو بھی یا نیت کئی نہ منا سمجھو تو مولی محمد صدیق صاحب جن جی یا محنت کامیاب تھی وئی. مقصد یہ نہ ہے تو بابا نعرہ لگا بس فرسٹ کلاس کم کیوں نہیں نہ. قرآن بدھو، قرآن سمجھو، اے قرآن جے حکمن جے مطابق پنجی زندگی گزاریو. اج ہر طرف نفسا نفسی جو عالم جاڈے ونو جنکھے ڏسو پریشانہ خاص کرے جگہ ہے 3 مہینہ گزریا ان برساتن کھا پو
शहरन जा शहर गोठन जा गोठ तबाह थी विया अल्लाह जो कसम ता जे मता अल्लाह जी रहमत जो ता जे इलाको बची वियो अल्लाह जो शुक्र अदा कयो का खुशी मिले तो अल्लाह जो शुक्र अदा कयो का तकलीफ अचे तो उनते सब्र कयो इन्नल्लाह मा साबिरीन अल्लाह सब्र करण वारन सा गड्डा इन सूरत हाल में पो किन पंजा घर भरया वठी हुता हुता कम पटे विया घर भरे छडियो साल जो स्टार्ट करे छडियो ऐं के वरी एड़ा आहिनि जेका अल्लाह जो कसम अज भी पंजो वक्त फाकन ते था गुजारे लेकिन किने सा मौत नथा जलन चवंदा बस रब ॾींदो वक्त गुज़री वेंदो ॾुखियो वक्त गुज़री वेंदो वरी ॾुखनि जे कढ वरी सुखिया ॾींहं बि इंशाअल्लाह ईंदा अॼु बि अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो वक्त गुज़रे थो ॾुख ते बच्चा बुख ते पाण बुख ते पर अल्लाह जो कसम कंहिंजे सां मोहत कोन था जॾहिं सब्र था कनि पर अल्लाह से उन्हनि जे लाइ रस्ता बंदि न कया आहिनि पोइ उन्हनि जे लाइ रस्ता खुलनि था कोन को अल्लाह जो बानो अचे थो उनजी ख़िदमत करे थो उन रात जे अहिड़े पहर में कंहिंखे ख़बर ई न आहे रस्ता खोलण वारो काइनात जो अल्लाह हुआ पर इन सूरत हाल जे हवाले सां हिकड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं गुज़ारिश करणी आहे माने तवज्जो कजो हिकड़े ॾिहाड़े जनाब अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला घर आयो हजरत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा के जनाब अलीजुल मुर्तज़ा जो त फातिमा काफी ॾींहनि खां बुख ते हूं अब तवज्जो आहे न ये गाल गौर सां ॿुधो समझो ऐं ये गाल पंहिंजे दिल जे फरहीअ ते लिखो सॼी ज़िंदगी तव्हांखे इहा ॻाल्हि कम ईंदी सोने अलीअ फरमायो फातिमा काफ़ी ॾींहनि खां बुख ते आहियूं मानी न खाधी आहे काफ़ी ॾींहनि खां फाकनि ते हूं घर में कुझु पको कोन्हे कुझु मौजूद कोन्हे फातिमा तुंहिंजो बाबो त जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु जिनजो आमिना जे लाल सां जेतिरो प्यार आहे ओतिरे प्यार सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमा तुंहिंजो बाबो त आमिना जो लाल आहे तू पंहिंजे बाबे जे दरवाज़े ते वञ पंहिंजे बाबे सां मिल मता तुंहिंजे बाबे जे दरवाज़े तां कुझु खाइण जे लाइ मिली पए मता तुंहिंजे बाबे जे दरवाज़े तां कुछ खाने जे लाइ मिली पे खणी आ त खाऊं असां बि खाऊं तू बि खा बच्चा बि खाइनि अल्लाहु अकबर कबीरा किताबन में अचे थो रात जो वक्त हो अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा पंहिंजे बाबे जे दरवाजे ते आई अम्मा फातिमा दरवाजो खड़कायो मुझो साईं पंहिंजी घरवारी हजरत उम्मे ऐमन रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घर में हो जरे मुझे साईं दरवाजे खड़कण जो आवाज ॿुधो मुझे साईं पंहिंजी घरवारी के फरमायो त इहो दरवाजो खड़काइण जो जेको अंदाज़ आहे इहो मां मुहम्मद करीम जी न्याणी फातिमा ज़हरा जो अंदाज़ आहे सुभान अल्लाह पर कॾहिं बि मुंहिंजी फातिमा रात जे हिन वक़्त मां मुहम्मद करीम जे दर ते न आई आहे अल्लाह ख़ैर करे लाइ छा ॻाल्हि आहे फातिमा हिन टाइम मां मुहम्मद करीम जे दरवाजे ते आई आहे उठो दरवाज़ो त खोलियो अल्लाहु अकबर कबीरा मारे तवज्जो कजे कजरे खान बुख़ारी वारा दरवाज़ो खुलियो मुझे साईं जी नज़र अम्मा फातिमा जे चेहरे ते पई अम्मा फातिमा जी नज़र पंहिंजे बाबे जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह जे चेहरे ते पई सुभान अल्लाह में सुसीनते मोहब्बत सा तो सुभान अल्लाह मारे तवज्जो कजाए हरब कलाम मुकद्दस में आवाज़ दिनो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह
वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम। अल्लाहु अकबर कबीरा। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो हिकड़े दिहाड़े जनाबे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाहु ताला अन्हु पंहिंजे घर आयो, अम्मा फातिमा जे खिदमत में आयो। ओ फातिमा काफी ॾींहं गुज़री विया आहिनि, घर में कुछ पको न है, पेट में मानी जो गिरह कोन वियो आहे। ओ फातिमा काफी ॾींहंनि खां वक़्तु फाकन थे तो गुज़रे। फातिमा तू त आमिना जे लाल जी न्याणी आ। ओ फातिमा तू त ताजदार मदीना जी न्याणी आ। ओ फातिमा तू त इमामुल अंबिया जी न्याणी आ। ओ फातिमा तू त रहमतुल लिल आलमीन जी न्याणी आ। ओ फातिमा तू पंहिंजे बाबे जे दरवाजे ते वञो, मता साईं जे दरवाजे ता कुछ मिले पचाए खाओ, पानी जो गिरह पेट में वने। अल्लाहु अकबर कबीरा। रात जो बगड़ो आ इन्हीं जहानन जे सरदार जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा पंहिंजे बाबे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते आई। ओ गले खान वारा मादे तवज्जो कजाए। अम्मा फातिमा मदीने जे मीर जे दरवाजे के खड़कायो। जरे मुझे साईं दरवाजे खड़कण जो आवाज़ो ॿुधो, मदीने जे मीर फरमायो इहो अंदाज मां मोहम्मद करीम जे न्याणी फातिमा जो आ। अल्लाह खैर करे। फातिमा हिन वक्त छो आई आ, इन टाइम छो आई आ? दरवाजे के खोलियो। जरे मुझे साईं जे हुजरे जे दरवाजो खोलियो। अम्मा फातिमा पंहिंजे बाबे जे खिदमत में आई। ओ कदरे खान वारा हदीस मुबारक जे किताब जो मुतालो कर रब्बे मोहम्मद जो कसम अम्मा फातिमा मदीने जे मीर के ॾाढी प्यारी ही, आमिना जे लाल के ॾाढी प्यारी ही। मोजो साईं अम्मा फातिमा सा ॾाढी मोहब्बत कदो हो। किताबन जे अंदर अचे थो जॾहिं बि अम्मा फातिमा ज़हरा पंहिंजे बाबे इन्हीं जहान जे सरदार जे खिदमत में ईंदी हुई। इन्हीं जहान जो सरदार उथी बिही करे पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जो इस्तक़बाल कंदो। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो मदीने जे मीर फरमायो फातिमा बिज़ातुम मिन्नी, फातिमा बिज़ातुम मिन्नी, फातिमा बिज़ातुम मिन्नी। ओ दुनिया मारो फातिमा मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो थव। अम्मा फातिमा मदीने जे मीर के ॾाढी प्यारी। अम्मा फातिमा अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जी न्याणी। मादे तवज्जो कजाए। अम्मा खदीजा मुझे साईं अम्मा खदीजा जे माल जी तिजारत कई मक्के खां शाम जे इलाके जी तरफ। मुझे साईं अम्मा खदीजा जो माल खणी वेंदो हो। अम्मा खदीजा हैरान जंहिं ॾींहं खां हे नौजवान आयो आ बरकती बरकता माल में नफ़ो ही नफ़ो आ। हिकिड़ो खणी थो वञे ॾींहों करे मोटाए थो अचे। अम्मा खदीजतुल कुबरा मुझे साईं जे अखलाक खां ॾाढी मुतासिर थी, ॾाढी मुतासिर थी। अम्मा खदीजा मुझे साईं जे खिदमत में निकाह जो पैगाम मोकिलियो। ॿिन्ही जहाननि जे सरदार निकाह जे पैगाम खे क़बूल कयो। तवज्जो कजाए कजरे खान वारा मुझे साईं जो पहिरियों निकाह अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा सां थियो। अल्लाहु अकबर कबीरा। या अम्मा खदीजा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जरे मुझे साईं जे मथा कुरान जी पेरी वही नाज़िल थी। मुझे साईं गारे हिरा जे ॿाहिरां आमिना जे लाल जनाब जिब्राईल अलैहिस्सलाम खे उन जे असली शक्ल में ॾिठो। अल्लाहु अकबर। मुझे साईं मोटी आयो। आमिना जे लाल जे जिस्म में शदीद तकलीफ आ। मुझे साईं अम्मा खदीजा के फरमायो ज़म्मिलूनी
ज़म्मिलूनी मुखे कंबल में लिखायो मुखे चादर में लिखायो इनी जहान जे सरदार खे कंबल में लिखाइण वारी चादर में लिखाइण वारी अम्मा खदीजतुल कुबरा हुई जने मुझे साईं हाल अवाल अम्मा खदीजा खे बुधायो हेड़ी शख्सियत दिसी आयो हा हेरो चेहरो दिसी आयो हा हेरो नूर दिसी आयो हा ए कुरान जो आयतूं नाज़िल थियूं इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम। ओ मुसलमानों या अम्मा खदीजतुल कुबरा हुई जे सबका पेरा कुरान जो आयतूं बुधो या अम्मा खदीजतुल कुबरा हुई जे मदीने जे मीर खे फरमायो ओ मोजा साईं ओ मोजा सरदार ओ मोजा घोट परेशान थियण जी ज़रूरत नाहे फिक्रमंद थियण जी ज़रूरत नाहे गमगीन थियण जी ज़रूरत नाहे ओ मोजा साईं तू त यतीमन जो यार तू त मिस्कीनन जो मददगार तू त गरीबन जो गमखार ओ मोजा साईं रब तहां के दुखो ॾींहुं ॾेखारी दो ओ मोजा साईं परेशान थियण जी ज़रूरत नाहे रब तहां खे कोसो वाओ न लाईंदो। वक्त मुख्तसर हमारे तवज्जो कजाए अल्लाहु अकबर कबीरा या अम्मा खदीजा जंहिं पंहिंजो सॼो माल ऐं मिल्कियत ॿिन्ही जहाननि जे सरदार जे कदमनि तां क़ुर्बान करे छॾियो। अम्मा खदीजा मदीने जे मीर के हिकड़ो गुलाम हदियो कयो। अब तवज्जो आहे मां बिल्कुल गाल के शॉर्टकट थो कयां। उन गुलाम जो नालो हो ज़ैद बिन हारिस। अब छा नालो हो ॻाल्हायो छा नालो हो ज़ैद नंढड़ो हो। अम्मा खदीजा चयो त साईं मां हे गुलाम अॻे गुलामनि जो रवाज हो जीअं अॼुकल्ह बाबा पिड़ीअ में मार्केट में गोश्त बकरियूं ढोर खपंदा आहिनि अॻे ईअं पिड़ियुनि में गुलाम खपंदा हुआ रवाज हो। मुंहिंजे साईं ने रवाज के ख़त्म कयो। साईं हे गुलाम मां खदीजा तव्हांखे हदियो थी कयां। हज़रत ज़ैद मुंहिंजे साईं खे ॾाढो प्यारो हो। तवज्जो आहे न बा ऐं मुंहिंजो साईं बि हज़रत ज़ैद खे ॾाढो प्यारो हो। सुभान अल्लाह चओ त मोहब्बत सां अल्लाह ॻाल्हि लिखी आहे त भला बयानु कंदो हलां। अॼुकल्ह मोहब्बत जूं दावाऊं तव्हां घणियूं ॿुधियूं आहिनि। हा साईं मां साथियुनि खे चवंदो आहियां बाबा मोहब्बत 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 जी दावा करे 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 रोड ते नचणु ॾाढो सवलो आहे। अल्लाह जो कसम बाबा मुंहिंजी मोहब्बत आहे मोहब्बत आहे मोहब्बत आहे बसि नचां मोहब्बत ख़त्म थी वई गंज थी वियो। हा साईं मोहब्बत निभाइण ॾाढी ॾुखी आहे। मज़ो तॾहिं आहे जॾहिं मोहब्बत जी दावा करें त उन महबूब जी ॻाल्हि मञ। ॻाल्हि सम्झो तनक़ीद न आहे ही असला है। मोहब्बत जी दावा करे त उन महबूब जी ॻाल्हि मञ। महबूब चयो हो मुंहिंजा उम्मतियो निमाज़ पढ़जो। हाँ साईं निमाज़ न पढ़ंदासीं बाक़ी आहे इश्क मोहब्बत प्यार। उन महबूब फरमायो रमज़ान जा रोज़ा रखजो। मूंखे पेट में सूर आहे मुंहिंजी शुगर ॾाढी हाई आहे बुख बर्दाश्त न थी थिए मूंखे मथे में सूर आहे। उन महबूब फरमायो मालन जो हिसाब करे ज़कात ॾिजो। यार मौलविन जो मथो ख़राब आहे पंहिंजे पेट में सूर अथनि
घुरंदा मौलवी ने ज़कात ॾियो त बाबा मदरसा हलायूं। हां साईं उन महबूब फरमायो गरीबन मिस्कीनन यतीमन जो ख्याल कजो, रब तहां के पैसो दे, काबतुल्लाह जो तवाफ कजो, उमरो कजो, हज कजो। अजो मालदार माण्हू वेठन आहे ॾाढी मोहब्बत मुर्शिदन दी लुटाईंदा अल्लाह एतरी तौफीक न जो वञो मक्के पाक उमरो करे चऊं, मदीने पाक हुजूर जे रोज़े अतहर ते दुरूद व सलाम पढ़ी चऊं। तो मां इनखे मोहब्बत तस्लीम करण जे लाइ तैयारी न आहियां। मोहब्बत उनखे मां मञींदुमि जेको आमिना जे लाल जो चवणो वठे। ॾाढा जो सुभान अल्लाह। ऐं जॾहिं वरी इहा ॻाल्हि कयूं था न पोइ बसि उन्हनि ॻाल्हि ई हिकिड़ी आहे, लाहा बि वॾा हुज़ूर जा गुस्ताख़ अथव, वॾा बेअदब मुनकर। अबा अल्लाह जो कसम असां हुज़ूर जा गुस्ताख़ न आहियूं, असां हुज़ूर जा नौकर आहियूं, लेकिन कजलो खान वारा अल्लाह जो कसम हुज़ूर सां मोहब्बत करण वारो उहो आहे जेको आमिना जे लाल जो चवणो वठे। जंहिंजी हुज़ूर सां मोहब्बत न आहे उहो मोमिनी गला गले वो मोमिनी। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। टाइम बजो तो नहीं रास्ता में ज़ौक़ बोले मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। अल्लाहु अकबर कबीरा। यो ज़ैद बिन हारिस अम्मा खदीजा मदीने जे मीर के गुलाम हदियो क्यों हो। ज़ैद बिन हारिस मुझे साईं के ॾाढो प्यारो हो। ओ कजले खान वारो आमिना जो लाल हज़रत ज़ैद के ॾाढो प्यारो हो। मुझे साईं जा अखलाक आला है, ज़ैद जो किरदार आला हो। आमिना जे लाल जलाल रब कलाम मुक़द्दस में आवाज़ो ॾिनो जेतो वइन्नका लअला खुलुकिल अज़ीम। ओ मुझा महबूब तुझा अखलाक केॾा त आला आहिनि। वो आमिना जो लाल जेजे अखलाकन जी तारीफ पहजा भी करन पिया, पराया भी करन पिया, जेजे अखलाकन जी तारीफ दोस्त भी कन पिया, दुश्मन भी कन पिया। मादे तवज्जो कजाए जने इस्लामी सल्तनत जो इनकात थियो, मदीने में इस्लामी रियासत कायम थी। मुझे साईं पंहिंजे हिकड़े सहाबी हारिस बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु के कासिद बनाए ईरानी जी तरफ मोकलियो, रूम जी तरफ मोकलियो। उन वक्त रूम ईरान पंहिंजो पान के सुपर पावर सराईंदा हा। असां सुपर पावर हो, असां दुनिया जा मालिक हो, असां वॾा ॾाढा हो, असां खान नवाब ऐं सरदार हो। अल्लाहु अकबर कबीरा। अॼु दुनिया ते नज़र कर, दुनिया जे अंदर हिकिड़ो पंहिंजो पान खे सुपर पावर सराए थो। जेतो दुनिया मुझे मां तहता, मां वॾो ताकतवर हां, मां वॾो पावर वारो हां, मां वॾो सुपर वारो हां। पर कजले खान वारा मारे तवज्जो कजाए उन वक्त उन सुपर पावर खे ललकाइण वारो मदीने जो मीर हो। रब्बे मोहम्मद जो कसम अॼु जे सुपर पावरन खे ललकाइण वारा आमिना जे लाल जा गुलाम थई। उन्हनि सुपर पावरन जा तराब मदीने जे मीर जे गुलामन कढिया हा। मां छा तो मारे तुम्हारे तवज्जो कजाए उन वक्त जे सुपर पावर जा तरा मदीने जे मीर जे गुलामन कढिया हा। अजले खान वाला घबरायो न, इंशाअल्लाह अज जो जगह आरजी सुपर पावर पाण के सगाइण वारा इनन जा तरा पे आमिना जे लाल जा गुलाम कढंदा। ॾाढा चो इंशाअल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। मुझे साईं पंहिंजे गुलाम हाल बिन उमैर खे कासिद बनायो। अब कासिद समझो था? कासिद कासिद माना मुझो नुमाइंदो। हाँ साईं ताजे बिन अल्लाह पनाह दे, अल्लाह पनाह दे बिन हिकड़न जातिन में झेड़ो थी पे, सख्त तरीन झेड़ो हो जे, सख्त तरीन खूनी तकरार हो जे, पो ता पंहिंजे हिकड़े साथी के चो तो बाबा तू वने मुझो पैगाम त खणी वन फलानी धुर दे। अबा खणी वेंदो? सवाल ही पैदा न है। सवाल ही ओ छोकरा चुप करे वेरो वेरो वेठ। चवंदो बाबा मूंखे छो था मारायो?
हाँ साहु प्यारो आहे न बा मूंखे छो त मरियो बाबा ॿिए कंहिंखे मोकिलियो जान छॾियो ॿिए कंहिं बिरादरी खे पकड़ियो कंहिं चङे खे मोकिलियो मूंखे छो था मोकिलियो हाँ साईं भली सरदार हुजे भोतार हुजे चवंदो मुंहिंजी हीअ बात मुंहिंजी जान छॾे मां चवंदो हाँ त मां क़ुर्बान वञा मदीने जे वीर जे सहाबा था सुभान अल्लाह में सुस्ती आहे अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं फरमायो हारिस जी मुंहिंजा साईं तोखे मां मोहम्मद करीम कासिद तो बणाए मोकिलियां रूम जी तरफ़ ऐं ईरान जी तरफ़ चए थो लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह सुभान अल्लाह चओ त तोखे ॿुधायां न चए थो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा साईं मुंहिंजो अब्बो तहां ते कुर्बान मुंहिंजी अम्मा तहां ते कुर्बान साईं हारिस हाज़िरा मुझे साईं पैगाम लिखो हिकड़ो फरको लिखो अल्लाहु अकबर उन फरके ते लिखल हो ओ रूम वारो ओ ईरान वारो तहां जे जुल्म जी इंतहा थी वही जबर जी इंतहा थी वही बर्बरियत जी इंतहा थी वही तहां पंहिंजो पाण के सुपर पावर था सॾायो ॿुधो मां अल्लाह जो नबी अची वियो हां मां मोहम्मद करीम अल्लाह जो आखिरी नबी हां तहां जे पैगाम तो मोकिलिया इस्लाम के कबूल कयो मां मोहम्मद करीम तहां के बुधाया थो सुपर पावर कोई कोन्हे सुपर पावर कायनात में तने तन्हा अकेलो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॿुधो इबादत जे लायक अकेलो अल्लाह हाजत रवा अकेलो अल्लाह मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हर जगह मौजूद अकेलो अल्लाह वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह आसमानन के खल्कण वारो अकेलो अल्लाह ज़मीनुन के विछाइण वारो अकेलो अल्लाह सिज के रोशनी ॾियण वारो अकेलो अल्लाह चंड के चांडो की ॾियण वारो अकेलो अल्लाह सितारन के नूर ॾियण वारो अकेलो अल्लाह समुंड में दरियान के खलकण वारो अकेलो अल्लाह इंसानन जिन्नन ऐं फरिश्तन के खलकण वारो अकेलो अल्लाह जिंदगी जो मालिक अकेलो अल्लाह मौत जो मालिक अकेलो अल्लाह क़यामत जो मालिक अकेलो अल्लाह जन्नत जो मालिक अकेलो अल्लाह जहन्नम के बणाइण वारो अकेलो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कजले खान वारा तवज्जो कजा मुझे साईं पंहिंजो पैगाम पंहिंजे गुलाम हजरत हारिस बिन उमैर जे हवाले कयो हजरत हारिस निकतो शाम जे इलाके में पहुतो रूम जो हिकड़ो वॾो सरदार वॾो रईस हजरत हारिस दा मिलो चवण लॻो केरा काथा आयो आ अजनबी थो लगे कंहिंसां मिलण आयो आ छाज लाइ आयो आ अल्लाहु अकबर कबीरा ओ कजले खान वारा मुझे साईं जे सहाबा जे बहादुरी ते नजर कर जान निसारी ते नजर कर वफादारी ते नजर कर सच्ची यारी ते नजर कर हजरत हारिस जे बहादुरी ता कुर्बान वञा उन रईस जे अखियुनि में अखियूं मिलाए चवण लॻो मदीने खां आयो हां मदीने वारे साईं जो गुलाम हां नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम मदीने का आयो हाँ मदीने जे मीर जो गुलाम हाँ छो आयो हाँ पैगाम खणी आयो हाँ पंहिंजे साईं जो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबा वॾी ॻाल्हि आहे न हाँ साईं अल्लाहु अकबर कबीरा जॾहिं शर्जील बिन अमर इहो पैगाम ॿुधो पंहिंजे फ़ौज खे चई हिनखे ॿुधो उनखे ॿधऊं गिरफ़्तार कयूं इन शर्जील बिन अमर मुझे साईं जे इन गुलाम हारिस बिन उमैर के शहीद कराए छॾियो अगे जे कासिद हिकड़े जो कासिद ॿिए ॾे वेंदो हो जेकॾहिं उहो उन कासिद के क़त्ल करे शहीद करे त इहो जंग जो ऐलान हूंदो हो
तवज्जो है नवा इहो जंग जो ऐलान हूंदो बाबा हिन कासिद खे शहीद कयो जॾहिं मदीने जे मीर खे ख़बर पई त मुंहिंजो ग़ुलाम हारिस बिन उमैर हुन खे शहीद कयो वियो आहे मुंहिंजे साईं खे ॾाढो ॾुख थियो ऐं आमिना जे लाल जंग जो ऐलान कयो मुझे साईं साहबा के फरमायो तैयारी क्यों मां मोहब्बत करीम जंग जो ऐलान थो क्या साहबा मदीने का बाहर आया 3000 साहबा जो तादाद घणा साहबा गले नालो घणा साहबा 3000 साहबा मदीने का 3 मील बाहर जुर्फ के मकाम ते गड थिया मुझो साईं आयो मुझे साईं साहबा जी इमामत कराई नमाज पढ़ाई मुझो साईं साहबा सा मुखातब थियो हाने मारे तवज्जो कजाए मुझे साईं सहाबा के फरमायो मां मोहम्मद करीम तहां के नसीहत थो क्या जंग ते मोकले थो मुझे साईं नसीहत बुझो एक तहां जी दिल में अल्लाह जो खौफ हुजे अब दिल में केजो खौफ हुजे तहां जे दिल में केजो खौफ आ सच्ची बुधायो अल्लाह सो हां अध खामोश थी विया अब्बा सरदार भोतार खान ठीक है इज्जत मानू करे अदब करे एहतराम करे वडा हैं लेकिन यो खौफ न हो तो भोतार मुखे मारे छड़ींदो हजारे भोतार गड थियन तो जो मौत लिखियल न अल्लाह जो कसम तो के नथा मारे सगन यो मोमिन जो ईमान आ हां सही पर जे करे मौत लिखियल हजारे खान नवाब सरदार गड थियन तो के बचाई नथा सगन मोमिन न के चेबो हां सही इन दिल में खौफ हुजे तो खौफ अल्लाह जो हुजे छो तो जिंदगी जो मालिक अकेलो अल्लाह मौत जो मालिक अकेलो अल्लाह जिंदगी ॾियण वारो भी अकेलो अल्लाह मौत ॾियण वारो भी अकेलो अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े इन मिट्टीअ मां उथारण वारो भी काइनात जो अकेलो अल्लाह मिन्हा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा अल्लाहु अकबर कबीरा ओ मुझा सहाबियो इन दिल में खौफ हुजे त खौफ अल्लाह जो हुजे बुधो जेका तहां जा भाउर तहां सां गॾु इन्हनि जो ख्याल कजो मदीने जे मीर फरमायो जॾहिं उते पहुचो जंग शुरू थिए बच्चन खे क़त्ल न कजो ॿारनि खे क़त्ल न कजो मासूमन खे क़त्ल न कजो औरतुनि खे क़त्ल न कजो मदीने जे मीर फरमायो वॾी उमिरि वारनि खे अच्छी दाढ़ी हवारन के उमिर रसीदन के कैद न कजो मदीने के मीर फरमायो जे करे के अल्लाह जा बाना कई खानकाह जे अंदर कई दरगाह जे अंदर वनी करे अमन वठल उनन जे मथा तशद्दुद न कजो मदीने के मीर फरमायो तहां जे रस्ते में को वण अचे उन वण के नुकसान न पहुंचाइजो उन वण के न वडजो ओ कजले खान वारा अज जो चंगो भलो माण्हू चए थो दीन छा है इस्लाम अच्छा है मौन के चवंदो हां दीन इहो आ इस्लाम इहो आ मुझो साईं फौज के मोकले थो जिहाद जे लाइ पर आमिना जे लाल जे नसीहत में इहो आ वण के नुकसान न पहुंचाइजो वण के न कटजो ॿारनि जो ख्याल कजो औरतुनि जो ख्याल कजो क़ुरान जो ख्याल कजो मदीने जे मीर फरमायो जॾहिं उते पहुचो मोहम्मद करीम जे ग़ुलाम हारिस बिन उमैर जे क़ब्र ते फातिहा पढ़जो मदीने जे मीर फरमायो उन्हनि ज़ालिमन सां मुहानो अटकायो पहिरियां दीन जो पैगाम पहुंचाइजो इस्लाम जो पैगाम पहुंचाइजो क़ुरान जो पैगाम पहुंचाइजो जेकर इस्लाम जे पैगाम खे क़बूल कर पोइ चङो न कजो जेकर इस्लाम जे पैगाम खे क़बूल न कर पोइ अल्लाह जे रसूल जे मुनकिरन सां जिहाद जो ऐलान कजो ॿुधो मां तहांजो अॻवान पंहिंजे ग़ुलाम ज़ैद बिन हारिस खे मुक़र्रर थो कयां मां इस्लाम जो झंडो पंहिंजे ज़ैद जे हवाले थो कयां जेकर ज़ैद खे कुझु थी वञे पोइ इहो झंडो जाफर बिन अबी तालिब जे हवाले कजो जेकर जाफर बिन अबी तालिब खे कुझु थी वञे पोइ इस्लाम जो झंडो अब्दुल्ला इब्न रवाहा जे हवाले कजो जेकर अब्दुल्ला इब्न रवाहा खे कुझु थिए पोइ तहांजी मर्ज़ी आहे जेके चाहे पंहिंजो अॻवान मुक़र्रर कजो पंहिंजो कोर कमांडर मुक़र्रर कजो अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं तो घुरियो ए काफिलो रवानो थियो ओ कजले खान वारा मदीने जे मीर जे सहाबा जी जान सारियत नजर कर रब्बे मोहम्मद
जो कसम मदीने जे मीर जे तौर में पंहिंजो घर छॾे ॿार छॾे अबो अम्मा छॾे माल मिल्कियत छॾे हर शइ कुर्बान करे पंहिंजी जान मदीने जे मीर जे कदमनि ते कुर्बान करण जे लाइ रवाना थी विया। नारे तकबीर, नारे तकबीर। शान रिसालत खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। ललकार है, ललकार है, ललकार है, ललकार है। जिंदा है खालिद, जिंदा है खालिद। कल भी खालिद आया था, कल भी खालिद आया था। नारे तकबीर। मोहब्बत इनके चइबो आहे न। हाँ साईं, मुझे साईं सिर्फ़ इशारो कयो, घर के पुठी ॾेई साहबा रवाना थी विया। हाँ साईं, मोहब्बत सिखणी थई त मदीने जे मीर जे सहाबा खां सिखी आहे। अॼु सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ त सही। मां हीअं चवां न, वतन छोड़ा चमन छोड़ा अमन छोड़ा सहन छोड़ा। मां जल्दी सां थकजी पियो, मां ख़त्म तो कयां। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। वतन छोड़ा चमन छोड़ा सहन छोड़ा अमन छोड़ा। हमारे पास जो कुछ था तेरी खातिर लुटा छोड़ा। वतन छोड़ा चमन छोड़ा अमन छोड़ा सहन छोड़ा। हमारे पास जो कुछ था तेरी खातिर लुटा छोड़ा। जो अपने थे वो रूठे हैं, जो रिश्ते थे वो टूटे हैं, मगर तेरी तौहीद का दामन हमने अब तलक छोड़ा। अल्लाहु अकबर कबीरा। मुझे साईं फरमायो ज़ैद ज़ैयो ज़ैद जो हज़रत खदीजा गुलाम दिनो हो। ज़ैद मां इस्लाम जो झंडो तुझे हवाले तो क्या, तू मुसलमान जो अगवान आ। बुधो ज़ैद के कुछ थे पो झंडो जाफर बिन अबी तालिब खणे, हज़रत अली जो भावा हज़रत जाफर वो खणे। जेकॾहिं उनखे कुछ थे पो इस्लाम जो झंडो अब्दुल्ला इब्ने रवाहा खणे। जेकॾहिं अब्दुल्ला इब्ने रवाहा के कुछ थे त पो इस्लाम जो झंडो मुसलमाननि जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे तेजे हवाले खण। मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो आहियां, ॼण मुंहिंजो साईं इन्हनि टिनी सहाबा खे जन्नत जी ख़ुशख़बरी पियो ॾे। मुंहिंजो साईं ॼण एडवांस ॿुधाए पियो, ज़ैद तुंहिंजी शहादत जो वक़्तु अची वियो आहे, जाफ़र तुंहिंजे शहादत जो वक़्तु अची वियो आहे, अब्दुल्ला तुंहिंजे शहादत जो। अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा त शहादत जे मौत खे ॻोल्हींदा हुआ। अल्लाह जो कसम, जे तूं पैसे खे ॻोल्हींदो आहे न, पैसे खे, हाँ साईं, भली ज़मीन ॻोल्हींदो आहे न, भली मेंह ॻोल्हींदो आहे। हाणे चलन ॾिसो पई त फलाणे भली मेंह बीठी आहे, पोइ अलाह हुन मेंह जो ख़ैरु करे। हाँ साईं, सहाबा ईअं शहादत जे मौत खे ॻोल्हींदा हुआ। अॼु सुभान अल्लाह मोहब्बत सां, छो त सहाबा खे ख़बर ई मरणो आहे न। बा मोमिन जेको हूंदो आहे न, मोमिन उहो मौत सां प्यारु कंदो आहे। तव्हां असांजो मौत खां साह थो वञे, छाजे करे रस्ते चङे ते न आहियूं न। बा चङा अमल करण जे लाइ तयार ई न आहियूं। हाँ साईं, सॼो ॾींहुं माल जो टेंशन, माल जो फ़िक्र, बसि दोस्तनि यारनि जो टेंशन, न नमाज़ न रोज़ो न हज न ज़कात, आहियो त आशिक़। सहाबा जी ज़िंदगी ॾींहं जो अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदा हुआ, सॼी सॼी राति मुसल्ले ते अल्लाह जी इबादत कंदा हुआ। मौत मेड़ो न है। सहाबा शहादत जे मौत के ॻोल्हींदा, इन जे करे सहाबा खे ख़बर हुई जॾहिं अखि बंदि कंदासीं, अखि बंदि करण जी देर आहे, होॾां काइनात जे अल्लाह जा दीदार थींदा। अल्लाह जो कसम, शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले। बस मां पूरो थो कयां, मां आखिर में बेवफा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत उसकी खूब दे गए हैं करबला वाले। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले।
शहादत एक नखीले लाजवाल और गैर फानी है। शहादत खुद ही तफसीर हयात जाविदानी है। अल्लाहु अकबर। हुजूर जा सहाबा रवाना थी विया, मारी तवज्जो कजो। आया और खबर पई इन्हें रह सके शर्जील बिन अमर के जो रूम जो रईस हो तो इस्लाम जो लश्कर मदीने में निकरी आयो है। उनमें 3000 सिपाही। अब घणा सिपाही इन जो घुमाए था वठो का गाड़ी कोने। 3000 के मुकाबले में इन शर्जील बिन अमर 1 लख फौजन जो लश्कर तैयार किया। अब घणा फौजी 1 लख फौजी मोला वात में था चल यो शर्जील बिन अमर और बियो एकड़ो रईस और खबर पई हरकील उन जो नालो हो और खबर पई मदीने में इस्लाम जो लश्कर निकतो 1 लख लश्कर उन तैयार कियो मुसलमान माना 2 लख फौज जो लश्कर 3000 के मुकाबले में तैयार थी वियो। कादे 3000 कादे 2 लख बा। हाँ साईं। आया शाम जे इलाके मान में पहुंचा बरल आमनो सामनो थियो होना काफरन जो लश्कर हेडा मुसलमान जो लश्कर होदे 2 लख हेडे 3000 पर कजरे खान वाला होदे 2 लख हा उनते हथ दुनिया वारन जो हो 2 लख हा हथ रूम ईरान जो हो हेडे 3000 हा पर हथ कायनात जे अल्लाह जो हो। दादा जे सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा। जंग लगी एना 3000 जो लश्कर ओदा 2 लख काफर जो लश्कर। अल्लाहु अकबर। इस्लाम जो झंडो हजरत ज़ैद बिन हारिस जे हथ में आ जिन्हें जंग शुरू थी किताबन में अचे थो हजरत ज़ैद ये बढ़ो काफर जो निंड्रू हराम थी वयो सफन के दरहम बरहम करे छड़ी बढ़ंदे हजरत ज़ैद बिन हारिस शहादत जो जाम पी वियो। अञा झंडो ज़मीन ते निकरियो हो हजरत जाफर बिन नबी तालिब जनाब अलीउल मुर्तज़ा जो भाग दे वधियो इस्लाम जे झंडे के पंजे हथ में खई विढ़ंदो वञे पियो रूम जे हिकड़े सिपाही निशानो वठी तीर हजरत जाफर जे सीने में लगियो शहीद थी वियो। अञा झंडो ज़मीन ते निकरियो हो हजरत अब्दुल्ला इब्ने रवाहा ते वधियो झंडो पंजे हथ में खई विढ़ंदो वञे पियो। काफर जो सफन में मातम बर्पा करे छड़ी उन जे निसाम के दरहम बरहम करे छड़ी। ओ कजरे खान वाला विढ़ंदे हजरत अब्दुल्ला बिन रवाहा जो सजो जिस्म जख्मन में चूर थी वियो। हजरत अब्दुल्ला शहादत जो जाम पी वियो। इस्लाम जो झंडो हजरत साबित बिन कैस रज़ी अल्लाह तआला पंहिंजे हथ में खयो मदीने जे मीर जे गुलामन सां मुखातब थियो। ॿुधो हजरत ज़ैद बिन साबित शहादत जो जाम पी वियो। ॿुधो हजरत जाफर बिन नबी तालिब शहादत जो जाम पी वियो। ॿुधो अब्दुल्ला रवाहा शहादत जो जाम पी वियो। इस्लाम जो झंडो के हवाले क्यों मुसलमान जो कोर कमांडर के बनायो सहाबा फरमायो ओ साबित झंडो तुझे हथ में आ असा जो अगवान तू आ कोर कमांडर तू आ। हजरत साबित चवण लगो मां इन लायक न आहियां इन जिम्मेदारी के नथो खणी सगा। हजरत साबित जी नजर हजरत खालिद बिन वलीद ते पई सामो बीठो हो चवण लगो ॿुधो जेकरे तहां इजाजत दियो मां इस्लाम जो झंडो हजरत खालिद बिन वलीद जे हवाले क्या इस्लाम जी कमान खालिद बिन वलीद जे हवाले क्या। सहाबा चो साराजी हो झंडो खालिद बिन वलीद जे हवाले क्यों यो झंडो जने हजरत खालिद बिन वलीद जे हाथ में आयो। शाम जो वक्त थी वियो काफरन जा फौजी पंहिंजन खीमन में हलिया विया। हुजूर जा सहाबा पंहिंजे खीमन जे अंदर आया। जनाब खालिद बिन वलीद वॾो सियाणो हो सहाबा के गॾु कई जंग जे नक्शे के तब्दील कई जेका अॻियां सहाबा उन्हनि खे पोइते चौकिन ते मोकिली जेका चौकिन ते सहाबा उन्हनि खे अॻियनि सफ़र में आंदई जेका पोइते हा उन्हनि खे अॻिते कई जेका अॻिते हा उन्हनि खे पोइते कई। सुबुह जो वक़्तु थियो
हेॾा काफ़रनि जो सिफ़ू लॻी हो, हेॾा मदीने जे मीर जे ग़ुलामनि जो सफ़ू लॻी हो। इस्लाम जो झंडो हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हथ में हो। जॾहिं जंग छुड़ी थी काफ़रनि जा फौजी हैरान थी विया, हे नवां चेहरा आया आहिनि, लॻे थो नओं मुसलमाननि जो लश्कर आयो, असांजो ख़ैर न है। उन जे दिमाग़ में ॻाल्हि पइजी वई, हेॾा जंग शुरू थी, तलवार ख़ालिद बिन वलीद जी हुई त मुठियूं मदीने जे मीर जे गुस्ताखनि जूं। नारे तकबीर, शाने सहाबा, शाने अहल बैत, सबीलुना सबीलुना अल जिहाद अल जिहाद, सबीलुना सबीलुना, परचमे नबवी, परचमे नबवी, इस्लाम इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान। किताबन में अचे थो त इन जंग जे मैदान में हज़रत ख़ालिद बिन वलीद जूं विढ़ंदे विढ़ंदे 9 तलवारूं भॼी पयूं। घणियूं तलवारूं? 10 तलवार हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हथ में हुई त उहे 2 लख काफ़िर बदबख्त मैदान छॾे भॼी विया। अल्लाहु अकबर। काॾे 2 लख, काॾे 3000, पर मां चयुमि हथु कंहिंजो हो? मुहब्बत सां हथु कंहिंजो हो? अल्लाह जो। सहाबा फरमाइनि था, मदीने जो मीर मस्जिद नबूवी में वेठो हो, सहाबा मुझे साईं जे ख़िदमत में हा, रब समूरा पर्दा हटाए छॾिया। मुझो साईं सॼो जंग जो मैदान ॾिसे पियो। मुझे साईं सहाबा के फरमायो, हाणे इस्लाम जो झंडो मुझे ज़ैद जे हथ में आहे। ज़ैद विढ़े थो विढ़े थो विढ़े थो, हाणे ज़ैद किरी पियो आहे, ज़ैद शहीद थी वियो। हाणे झंडो मुझे जाफ़र जे हथ में आहे। जाफ़र विढ़े थो। मुझे साईं सहाबा के ॿुधायो, हाणे जाफ़र शहीद थी वियो। हाणे झंडो मुझे अब्दुल्ला जे हथ में आहे। अब्दुल्ला विढ़े थो विढ़े थो विढ़े थो। मदीने जे मीर फरमायो, हाणे अब्दुल्ला किरी पियो। मुझो अब्दुल्ला अल्लाह के प्यारो थी वियो, शहादत जो जाम पी वियो। हाणे इस्लाम जो मुझे साबित के हथ में आ। मुझे सही सहाबा के बुधायो, हाणे मुझे साबित इस्लाम जो झंडो मुझे ख़ालिद बिन वलीद जे हवाले कियो। अल्लाह अकबर कबीर। हाणे साथी चवंदासीं हुजूर आलिमुल ग़ैब तॾहिं ॾिसे पियो न। मां चयुमि न, आलिमुल ग़ैब मदीने जो मीर न हो, ये पर्दा हटाइण वारो, सॼो मंज़र ॾेखारण वारो काइनात जो अल्लाह हो। अल्लाह जो कहिड़ो मसइलो। अॼु दुनिया ॾिसो था, हिते वेठा आहियो, मको ॾिसो था न, बा मदीनो ॾिसो था न। हाँ साईं, हे तव्हांजी टेक्नोलॉजी आहे, इहा तव्हांखे अकुल जी ज़री काइनात जे रब ॾिनी आहे। हा, रब जी मर्ज़ी आहे। हा, माने तवज्जो कजो। जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हथ में इस्लाम जो झंडो आयो, मुंहिंजे साईं रब खां दुआ कई, मुंहिंजा रब, मुंहिंजो ख़ालिद तुंहिंजे तलवारुनि मां हिकु तलवार आहे। मुंहिंजा रब, मुंहिंजो ख़ालिद तुझे तलवारुनि मां हिकु तलवार है। मुझा अल्लाह पंहिंजे तलवार जी पारत थी। मुझा अल्लाह पंहिंजी तलवार जी पारत थी। मुझा अल्लाह पंहिंजी तलवार जी पारत थी। इहा जंग हुई। इन जंग खां पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे लक़ब मिलियो सैफुल्लाह, माना अल्लाह जी तलवार। अल्लाहु अकबर कबीरा। मां घणो अॻिते निकिरी, मारे तवज्जो कजो। मां चयुमि मुंहिंजे साईं जो अम्मा फातिमा सां ॾाढो प्यार हो। अब याद आए गाल विसरी न भैया, याद आए मारे तवज्जो क्यों। अम्मा फातिमा आई, मुझे सही उठी भी पंहिंजी न्याणी जो इस्तक़बाल कियो। मुझे सही अम्मा फातिमा के विहारियो। फातिमा ख़ैर त आहे? हिन वक़्तु आई आहे, ख़ैर त आहे? अम्मा फातिमा आई हुई कुछ वठण जे लाइ, पर वाह जा जुमला चई, वाह जा जुमला चई। कजले खान वारा अम्मा फातिमा चवण लगी, साईं फरिश्तनि जी खाद ऐं खुराक, अब समझो था न, खुराक खाइण खाइण खुराक, साईं फरिश्तनि जी खुराक है ला इलाहा इल्लल्लाह सुबहानल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह। छो त फरिश्ता नूर मां ठहियल आहिनि, कुझु खाईंदा पीअंदा कोन्हनि। अबा कुझु खाईंदा पीअंदा कोन्हनि, सम्झो था न ॻाल्हि खे। हे असां हूं बशर जेका खाईंदा पीअंदा हूं। ॻाल्हि त साईं फरिश्तनि जी खुराक है ला इलाहा इल्लल्लाह सुबहानल्लाह अल्हम्दुलिल्लाह। साईं असांजी खुराक छा आहे? सवाल करणु नज़र, अल्लाह जो नज़र तक सवाल थिए। सही फरिश्तनि जी खुराक है ला इलाहा इल्लल्लाह सुबहानल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सही असांजी खुराक छा है? मुझो साईं समझी वियो। मदीने जे मीर फरमायो, फातिमा हिकु महीनो गुज़री वियो आहे, तुंहिंजे बाबे मोहम्मद करीम जे घर में कुनी कोन्हे चढ़ी।
फातिमा जी कुछ बकरियों मां मोहम्मद करीम वटि आहियूं बकरियों कुछ आयूं आहिनि तू चाहे तो तोखे मां मोहम्मद करीम 5 बकरियों अता क्या या तू चाहे तो जिब्राइल मां मोहम्मद करीम जे खिदमत में आयो ऐं जिब्राइल मां मोहम्मद करीम के 5 कलमा सेखारे वियो या तोखे उहे कलमा सेखारिया या तोखे 5 बकरियों ॾिया फैसलो तुझे मथा है चो तो 5 बकरियों ॾिया चो तो 5 कलमा सेखारिया ओड़ा मदीने जो मीर हो हेड़ा हुजूर जी न्याणी अम्मा फातिमा हुई अम्मा फातिमा जो बाबा खाधो अज न मिलो तो सुभाणे मिलंदो सुभाणे न मिलो तो परीह मिलंदो जेको हज़रत जिब्राइल ताके 5 कलमा सेखारे वियो न मुके 5 कलमा सेखारे अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं फरमायो फातिमा जो जिब्राइल मां मोहम्मद करीम जे खिदमत में आयो ये 5 कलमा बुधो याद क्यों है अल्लाह दा महबूब कलमा है हजरत जिब्राइल 5 कलमा खणी आयो ओ कजरे खान वारा ये 5 कलमा खणी अचण वारो जनाबे जिब्राइल अलैहिस्सलाम ये 5 कलमा मोकिरण वारो काइनात जो अल्लाह जे शख्सियत जे मथा 5 कलमा नाज़िल थिया ये आमिना जो लाल अल्लाह जो महबूब रहमतुल लिल आलमीन अल्लाह जा महबूब कलमा जनाबे जिब्राइल फरमायो साईं रब हे 5 कलमा मोकिलिया है या अव्वलुल अव्वलीन व या आखिरुल आखिरीन व या ज़ल कुव्वतिल मतीन व या राहिमल मसाकीन व या अरहमर राहिमीन अरे जिब्राइल मां मोहम्मद करीम जे खिदमत में आयो ये 5 कलमा खणी आयो मोकिलण वारो काइनात जो अल्लाह हो या अव्वलुल अव्वलीन व या आखिरुल आखिरीन व या ज़ल कुव्वतिल मतीन व या राहिमल मसाकीन व या अरहमर राहिमीन या अव्वलुल अव्वलीन ए असांजा अल्लाह तू अव्वलन खां अव्वला तू पहिरियन खां पहिरियों सॼी दुनिया मौजूद कोन हुई काइनात मौजूद कोन हुई कजले खान वारा काइनात जो अल्लाह मौजूद हो इन काइनात के खल्कण वारो काइनात जो अल्लाह हुआ इन काइनात के खल्कण वारो तू जो मुझो खालिका या अव्वलुल अव्वलीन सब खां पहिरियों अकेलो अल्लाह हो व या आखिरुल आखिरीन कुछ भी मौजूद न हूंदो पर काइनात जो अल्लाह मौजूद हूंदो जॾहिं क़यामत जो ॾींहुं बर्पा थींदो हर शइ ख़त्म थी वेंदी चंड तारा खत्म समुंड दरिया खत्म ये जमीन जबल खत्म इंसान जिन्न फरिश्ता खत्म हर शय खत्म थी वेंदी रब ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदुल क़हार कोई कोने अल्लाह मौजूदा हर शय फना थी वई अल्लाह बाकिया अल्लाहु अकबर कबीरा पेरे का पेरो अकेलो अल्लाह आखिरन का आखिर अकेलो अल्लाह वया ज़ल कुव्वतिल मतीन ओ साजा रब तू तो बड़े ताकत वारो ओ साजा अल्लाह तू तो बड़े ताकत वारो बड़ा बड़ा सुपर पावर आया करे रूप सुपर पावर हो करे ईरान सुपर पावर हो करे कैसर सुपर पावर हो करे किस्रा सुपर पावर हो करे रूस सुपर पावर हो अजो अमेरिका पंजो पान के सुपर पावर तो सड़ाए रब कोई सुपर पावर कोने सुपर पावर तू ताकत वारो तू बेमुहताज तू सब तुझा मोहताज है वया ज़ल कुव्वतिल मतीन वया राहिमल मसाकीन ओ साजा रब मिस्कीनन जे मथा रहम करण वारो तू मिस्कीनन जे मथा करम करण वारो तू सबनी के खारायण वारो तू वया राहिमल मसाकीन वया अरहमर राहिमीन ओ साजा रब दुनिया में वड़ा वड़ा रहम करण वाला वड़ा वड़ा रहम करण वाला वड़ा वड़ा रहम करण वाला वया अरहमर राहिमीन ओ साजा रब इनन सबनी का वधीक रहम करण वारो बि तने तन्हा अकेलो तू अल्लाह फातिमा जिब्राइल आयो ये 5 कलमा जिब्राइल जो मां मोहम्मद करीम के ॿुधाए वियो या अव्वलुल अव्वलीन
वया आखिरल आखिरीन वया ज़ल क़ुव्वतिल मतीन वया राहिमल मसाकीन वया अरहमर राहिमीन। हज़रत फ़ातिमा ये पंज कलमा ॿुधा, अल्लाहु अकबर कबीरा। तहां इन्हनि पंजनि कलमनि जो ज़िक्र कयो, ज़िक्र घणो पढ़ंदा रहो, छो त ये कलमा मन अल्लाह के महबूब हा, तने रब मोकिलिया पंहिंजे महबूब जे मथां आमिना जे लाल पंहिंजी न्याणी खे ॿुधाया, अम्मा साइंस हुज़ूर जे उम्मत खे ॿुधाया। ये कलमा रब के महबूब, जेको इहो कलमा पढ़ंदो उहो अल्लाह के महबूब। समझो था ना बा ॻाल्हि खे? कलमा पढ़ो रिस्क में बरकत जे लाइ, औलाद में बरकत जे लाइ, घर में बरकत जे लाइ। इन्हनि मुआमिलात जेका दुनिया में हलन था, इन्हनि मुआमिलात खां महफूज़ थियण जे लाइ इन्हनि पंजनि कलमनि जो तहां इहतिमाम कयो, अल्लाह से बरकत ॾींदो। अम्मा फातिमा पंज कलमा ॿुधा, पंहिंजे बाबे जे घरां रुख़सत थी, जनाब अली अल मुर्तज़ा वटि आई, पंहिंजे घर आई। हज़रत अली चयो फातिमा छा खणी आई आहे? फातिमा छा खणी आई आहे? आख़िरी ॻाल्हि वारे तवज्जो कजांइ। अम्मा फातिमा साईं फरमायो, अली मां वई हुयमि दुनिया वठण जे लाइ पंहिंजे बाबे जे दरवाज़े ते, पर उतां मां आख़िरत खणी आई आहियां। वयम दुनिया वठण जे लाइ बाबे जे दरवाज़े ते, पर मां आख़िरत खणी आई आहियां। ही सॼी ॻाल्हि अम्मा हज़रत अली इब्न मुर्तज़ा खे ॿुधाई। सोने अली जो फातिमा अॼु वाह जो कमु करे आई आहे। चओ त सुभान अल्लाह। असांजो वञूं मुर्शिद जे दरवाज़े ते, हुजूं बुख ते, मुर्शिद चए त बाबा तोखे ज़िक्र ॾियां या लख रुपयो ॾियां? तूं चई बाबा ज़िक्रनि खे छॾ, मूंखे लख ॾे। हा साईं लख ॾे बाबा। अहिड़ा मुर्शिद बि कोन अॼुकल्ह बाबा जो लख ॾियनि, कख बि कोन था ॾियनि। कहा तव्हां ॾींदव त पोइ ॾाढा प्यारा हो असांखे, हा बाक़ी वठण ईंदव न पोइ ठुप न वणंदव। ॻाल्हि आहे सही सीधी, सम्झो था न ॻाल्हि? अल्लाहु अकबर। मुसलमानों इन्हनि पंजनि कलमनि जो एहतिमाम कयो। हिन महफ़िल मां जेकॾहिं तव्हां पंज कलमा यादि कया, माना सम्झो तमामु वॾी ॻाल्हि थी वई। सिर्फ़ु इन्हनि जो एहतिमाम न कयो, इन सां गॾो गॾु निमाज़ुनि जी बि पाबंदी कयो। अॼुकल्ह आफ़ातूं हलनि था। हिकिड़े साथी चयो, चई साईं अल्लाह जो इम्तिहान आहे, सिंध में ॿोॾाई आहे, तबाही थी आहे, अल्लाह जो इम्तिहान आहे। हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो, बाबा इम्तिहान ईंदो आहे अल्लाह जे प्यारनि ॿारनि जे मथां। असां वरी कहिड़ा चङा मुड़ुस आहियूं जो असां वॾा अमल कया आहिनि, अल्लाह जा इम्तिहान ईंदा। हे इम्तिहान न, इहो रब जो कहर ऐं अल्लाह जो अज़ाब अथव। तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे परचाइण जी कोशिशि कयो, इश्क जी दावा कयो। तव्हां मज़ो तॾहिं आहे जॾहिं पंहिंजे महबूब जे नक्शे क़दम ते हलो, जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े हुज़ूर जे बारगाह में हलूं त आमिना जो लाल तव्हां असांखे ॾिसी करे मुर्खे ख़ुशि थिए, आमिना जे लाल जे चेहरे अनवर ते ख़ुशी अचे। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ असांजी ज़िंदगी गुज़रंदी त मदीने जे मीर जे नक्शे क़दम ते गुज़रंदी। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? अब इंशाअल्लाह ॿुधणु थो चाहियां। मां दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। आखिर में हिकिड़ो ऐलान, 20 नवंबर तक़रीबन 26-27 ॾींहं पिया आहिनि। 20 नवंबर आचर जे ॾिहाड़े ते शिकारपुर शहर में इंशाअल्लाहुर रहमान अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल इस्लाम ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो आहे, जंहिंजा महिमान ख़ास फर्ज़ंद मुफ्ती महमूद क़ाइद इब्न क़ाइद इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फ़ज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जन हूंदा। सॼी जमात खे इन 20 नवंबर वारे प्रोग्राम जी दिल जी अता करण सां दावत अर्ज़ रखजे थी, शरीक थी करे सवाब दारैन हासिल कंदा। मां जेको चयो अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि।